खुदा जी मार पवे न घर का बाहर निकरण हराम करे छड़ियो अथन मरियम। जेकरे घर का बाहर निकर त वरी वापस कोठ में चढ़ न था जन। हे घोड़ तहां जो हुयो? जी भाजाई सजे गोठ के फिरिया आहियूं। जंहिं गिटी मां अंदर गिणो त रेस जा माण्हू बंदूकूं खयों बीठा आहिनि, घर ॾे बि न पिया अचनि ॾियनि। पता वीचार इहो जानू असांखे कॾहिं बि हिन ॻोठ में विहण न ॾींदो, कॾहिं बि विहण न ॾींदो। शेर खान जो सहारो हुयो, उनखे बि जेल कराए छॾियो अथनि। शेर खान ॿाहिरि अचे त उनखे मिंत मेड़ था कयूं त किथे ॿिए हंधि हली वेहे, बाक़ी ही जाइ वेहण लाइक़ु नाहे। ॿे अहवाल छा थो चए? सर अञा वात बंदि अथव। जेसी ताईं न ही तोते जिया न बोले ओसी ताईं हिन मां हथ न कढजोसि। तमाम गलत तो करी सूबेदार मोर ते तशद्दुद करे तमाम गलत कम कयो थई। गलत चाहे सही चाहे यो तोखा पुछण जी जरूरत ना है। तहां कानून जा मुहाफिज कानून के हथ में खणंदो त पोइ असां जड़न गरीबन के इंसाफ केर ॾींदो? तव्हां धाड़ेलनि जी तरफ़दारी कयो पोइ सही आहे। केर थो चए त असीं धाड़ेल आहियूं? इहो छो नथो चई त भोतार तुंहिंजी ॾाठ गरम कई आहे। तूं सूबेदार खान मथां इल्ज़ाम तो हणी। जमादार हिनखे वठी हली लाकअप कयो ऐं सचू हणोसि। हिनखे ख़बर पए त सूबेदार खान छा थींदो आहे। ॾिसो छा था वठी हलो। भाई अदा मला दादा के होश अची वियो आहे, हाणे बिल्कुलु ख़ुशि आहे, ख़तरे जी का बि ॻाल्हि न आहे। अदा तूं सच पियो चई? कंहिं ॻाल्हि कई? अदा अली दादा फोन कई, हाणे का बि ख़तरे जी ॻाल्हि न आहे। सुभाणे अदा मुला दादा के हिते घर वठी ईंदो। मालिक तुंहिंजा लख एहसान, छो तो असांजूं दुआऊं ॿुधियूं। हा भाजाई बचण जी का बि उमेद न हुई। असां दादा मुला दादा के सहाय वेठा हुआसीं। इहे त मालिक जा लख एहसान आहिनि जे मुला दादा के मौत जे मुंहं मां कढी नई ज़िंदगी बख़्शी आहे। अदा शाम जो 2 देगियूं सिद्दीक शाह बादशाह ते लहराए अच। मूं बांस बांसी हुई, नंढड़नि मासूमनि खे खाराए अच। ठीक आहे भाजाई, 2 देगियूं लाहे मासूमनि खे खारायां थो। चाची तू हली आई आहे, तुंहिंजे करे मां बाबा खे मिंथ मेड़ कंदसि, पर बाबा मञींदो कोन। भला मां मिंथ मेड़ कयां तुझे बाबा के? न चाची, बाबा जे करे तोखे थोरो बि घटि वधि ॻाल्हायो न त मूंखे तमामु घणो ॾुख थींदो। अम्मा असां हिते एतिरा त ॾुख ॾिठा आहिनि जो कंहिंजे चवण सां हाणे असांखे कोई रंज नथो थिए। पहिरियां मां बाबा सां ॻाल्हाए ॾिसंदसि, जेकॾहिं मुंहिंजे चवण वताई न त पोइ तव्हांजे ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन पवंदी, ऐं जेकॾहिं मुंहिंजो चवण न वताई न त पोइ तव्हांजो चवण बि फज़ूल हूंदो। मां उमेद रखी आई हुयसि। अल्लाह ते रख चाची, अल्लाह ते रख, अल्लाह सी भलाई कंदो ज़रूर। उनजी ज़ात मां मायूस न थी, ख़ुदा कंदो त शेर खान ॾींहं ॿिनि में वापसि अची वेंदो। मां पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिशि कंदसि, ख़ुदा कंदो त सणई थी पवंदी। चङो अम्मा, मां हाणे हलां थी।
कमदार रस्तो कान थो मटाए त चल बदड़ा सच चई आहे अधमो नांग वधीक खतरनाक हूंदो आहे ऐं उहा हालत हिन शेरखाने जी अथई खाम खां जे अची गिच में हथ विझी बेइज़ती करे सुठो आहे वाट मटाई हलिया अदा शेर खान जानू इहो भॻो थो वञे मोर जानू जिन्न खे सटको ॾींदुसि अहिड़ो सटको ॾींदोसांसि जो केरु छॾाइण वारो बि न हूंदुसि पर मौक़े ई मुनासिबत सां किथे ई मूंखे अकेलो मिली वञे शेर खान पुट जी चवां चाचा असां त तुंहिंजे अॻियां कुझु ई कोन था सघूं पर वरी बि तोखे सलाह ॾींदुसि त ही ॻोठ हाणे वेहण जे क़ाबिल नाहे रहियो हर घिटी हर वाट ते जानू हथियारनि सां पंहिंजा माण्हू बीहारे छॾिया आहिनि असां घर खां ॿाहिरि निकिरी नथा सघूं जेकॾहिं लिकी छिपी घर खां ॿाहिरि निकिरूं था त वरी वापसि अचण नथा ॾियनि इन जानू कमदार जो मूंखे ई जिन कढणो पवंदो सुरंदो वॼाए मोचड़ा हणी लहरूं हणाए जेकॾहिं मां जानूअ जो जिन न कढियो न त मुंहिंजो नालो बि शेर खान कोन्हे पोइ इहो जानू कमदार तव्हांजे पाछे खां बीठी रहंदो कोन मुड़ंदो पुट इहो कोन मुड़ंदो ॾाइण जानू जेकॾहिं असां ही ॻोठ नथा छॾियूं न त इन सां ठाह करणो पवंदव अमा जेतिरी असां जानूअ जी हेठाई कंदासीं न जानू ओतिरी आकड़ कंदो अदा शेर खान जेको सोचो आहे न उन ई हिसाब सां जानू लेवल में ईंदो इहा तुंहिंजी भुल आहे मोर पुट असां देश परदेश रुलिया आहियूं पर जानू जहिड़ो ज़िदीरो ऐं निडर माण्हू अॼु ॾींहं ताईं मूं नाहे ॾिठो मञा थो चाचा मञा थो तेने जानू कमदार में रसे जिया वर वकड़ा आहिनि गेदूड़े जी किंख वांगुर चीड़वालो आहे चीड़ालो पर जे उनखे मेण जिया पिघारे ॻारे रिझाए तव्हांजे साम्हूं न बीहारियमि न त मुंहिंजो नालो बि शेर खान आहे उन सां दुश्मनी वधीक वधंदी असां एतिरा त धिका थाबा खाई चुका आहियूं जो हाणे वधीक सह पनाहे सूरनि जे सहण जी बहितर आहे त हाणे हितां निकिरी या त अहिड़ो को तरीक़ो कर जो असां जेके बाक़ी ॾींहं हिते रहूं न उहे सुकून सां रही सघूं चाचा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए जेकॾहिं ही ॻोठ छॾींदो केॾांहुं वेंदो जिते बि वेंदो न उते 4 चङा बि हूंदा 4 लफर बि हूंदा चङनि सां त असां ओ ही हथ जोड़ी कंदासीं ओ हीअं बाक़ी लोफरनि सां लोफरनि खे कन कोटी ठगाए गिच माट कढाईंदो सिधा थी वेंदा हाणे वक्त अची वियो आहे इन जानू कमदार खे मुंह ते जूते हण जो मोर इन कमदार खे मुंह ते मोचड़े हण जो वक्त अची वियो आहे चाचा 2 ॾींहंनि जे अंदर इहो जानू कमदार जेकॾहिं कहुअ जे लकड़ो हिकिड़ो सिधो करे न ॾेखारे मां मुंहिंजो नालो शेर खान आहे छोरी खणई रोज राड़ो कयई पिट पाराता ॾिनई हा वरी सरियई त कुझु बि न वॾड़ा सही चई विया आहिनि त पिट पर के त लॻे घर के
पिचई असांखे हा ॾुखनि ॾोंझड़नि में पंहिंजा अची विया अथई हाणे थिया अथई दर पदर। जन्नत रब वटि देर आहे पर अंधेर न आहे। मोला दाद मथां मुसीबत आई तव्हांखे सम्झाइण ख़ातिर, पर पोइ बि तव्हां इन मां नथा सम्झो। हाणे इन खां बि वधीक मुसीबत तव्हां मथां अची कड़कंदी। छाहे भाजाई छा थी चवे? अदा सुबह शाम ही ॾाइण पिटंदी रहे थी। जेस ताईं हिन ॾाइण मां जान न छॾाईंदो न तेस ताईं मूंखे बि सुकून कोन मिलंदो ऐं न को तव्हीं सुकून जो साह खणंदो। अदा मोलादाद ऐं अदा अलीदाद सुभाणे अचनि था। सिर्फ़ उन्हनि खे अचण दे, सभ खां पहिरियां हिन जो भलो कंदासीं। बाक़ी प्लान त पोइ। इन्हीअ में मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे बावल खान। केस कूड़ो हो ऐं मूं FRI दाख़िल कान कई। ओचितो DSP साहब पहुची वियो, पोइ मां छा थो करे सघां? कच्चो कम करे वेठे खान। सब खां पहिरीं तोखे FIR कटणी हुई। अहिड़ो मसलो थिए हा न चालान करे जेल मोकिले छॾी सा। इन मां छा थिए हा? कोर्ट में कुछ महीननि लाइ हाज़िरनि ते रलंदो वथे हा। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त ॿिए केस ठाहिण में तव्हांखे कहिड़ी देरि लॻंदी? बाबर ज़यान तव्हां मूंखे इजाज़त ॾियो। कहिड़ी ज़रूरत पिया कूड़नि केसनि करण जी ऐं शेर खान खे थाणे ते उमारण जी? ॿिनि ॾींहंनि में शेर खान जो पूरो खानदान तव्हांखे न पंहिंजे ॻोठ में नज़र न ईंदो। जानू शेर खान ॾुखियो मल अथई। लॻे थो एतिरो जल्दी हू ही ॻोठ छॾण वारो न आहे। मूंखे रुगो तव्हांजे इजाज़त जी ज़रूरत आहे। बाक़ी शेर खान जो ॾुखियो मल आहे त जानू बि जिन आहे जिन। रहिस पहिरियों ॾियो जानू ऐं शेर खान जा संदरा पाण में निबिरी वठनि। जेकॾहिं न ॻाल्हि जानू खां चढ़ी वई पोइ मां परे कोन आहियां। ठीक आहे खान, पर पहिरियों हे मलाखड़ो ॾिसो। ऐं जे पोइ बि न मुड़ियो तो उन जूं टंगूं बाहूं भनी तुंहिंजे हवाले करे वेंदासीं। पर हथ खे थोरो हल्को रखिजो। कम अहिड़ो कजो जीअं तव्हांजो केस मज़बूत थिए। तूं बेफिक्र रह खान। अहिड़ा कानूनी दाव पेच मां ॼाणींदो आहियां। पर पहिरियों ॾिसूं त जानू ऐं शेर खान किथे था पहुचनि। हाणे मूंखे तव्हांजी इजाज़त मिली वई आहे। हाणे न शेर खान खे हिकिड़ी फूक में ॻोठ खां ॿाहिरि उछलाए छॾींदोमांसि। जानू बि जिन आहे जिन। जंहिंजे पोयां पवे जा मारेसि जा खारेसि। रबो मोला दाद ठीक थी खैरन सां घर पुजियो थी। हाणे तुंहिंजो खैर न आहे। मुंहिंजो खैर न आहे। पहिरियां शेर खान जबल मां त जान छॾाइनि, पोइ मुंहिंजो वारो। जबल ऐं शेर खान खां पहिरियां तुंहिंजो बिलो कंदा। तोखे केरु चयो त मुंहिंजे मथां एतिरी कावड़ अथनि?
अनवर दुकान ता सामान वठण आयो हो, उहो पियो ॻाल्हि करे। छा पियो चए? चए पियो ॿाहिरि दुश्मन खां वधीक खतरनाक घर जो ठग हूंदो आहे। इमदाद, फज़ीलत सां ॻाल्हाए। इहे लफ़्ज़ मुंहिंजा न, अनवर जा आहिनि। हुन त ॿियो बि घणो कुझु चयो। जेकॾहिं मूं तरफ़ आया न त मां इन्हनि खे चङी तरह मुंहुं ॾेई वठंदुसि। रबू, तुंहिंजी भलाई इन में आ त कुझु ॾींहुं मामाणनि ॾे हलियो वञ। हिते हू तोखे ज़िंदा कोन छॾींदा। इमदाद, मौत ॾिसी मुल्क नाहे छॾिबो। पहिरियां बि इन्हनि खे मुंहुं ॾिनो हो ऐं हाणे बि मुड़ुस माण्हू थी इन्हनि सां मुंहुं ॾींदासीं। मां मौला दाद ठीक थी घर पहुची वियो आहे। बाबो तो मंडो लॻो वेठो आहे, तूं थी अच। कहिड़ो अंदर उठारियो अथऊं त हाणे वञी थी पुछी अचान पई। अम्मा पाड़ी जी ॻाल्हि आहे, उहा ग़रीब जा ॿार आहिनि, मयार हूंदी अथई। अब्बा खॾ में हणो इन्हनि पाड़े वारनि खे। इन्हनि खां पाड़ो सुञूं भलो। भागन भरी जे बतूं कदम भरे वई न, थी सके थो वली दाद खुश थी पंहिंजे भाउ जे सदके में को फ़कीरनि खे छेलो काहे ॾे। निमाणी उथ तूं मां था हलो। अम्मा जे न थी वञे त ख़ैर आहे, असांजा बि त पाड़े वारा आहिनि। पर असांखे कहिड़ो लाचार आहे? ॿुध, सम्झण जी कोशिश कर। छेलो हा हल त पोइ हलूं। वॾा न विया त नंढा ई सही, घर त हिकिड़ो आहे, मयार लही पवंदी। अम्मा तूं हिते वेह, इहा मयार असां ॿई ज़ाल मुड़ुस लाहे था अचूं। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। हाणे त इहो छोरो ऐं किरड़ी मुंहिंजे पिन जे टुकड़नि में बि अखि विझूं वेठा आहिनि। चल न का ॻाल्हि ॿुध। अम्मा पहिरियां असां तोखे चयो तूं न वई, हाणे जे असां ॿई था तोखे साड़ छो थो थिए? असां वञूं था, कम खे पटियूं था। इन सां ॻाल्हाइण अजायो आहे, तूं हलण जी कर। वञो वञो तिखा थियो, उते तव्हांजे लाइ बुसरियूं पचायूं वेठा आहिनि। वञो पण भाटो कर खाई अचो। असां त छॾ मूंखे पई वात, हाणे तूं उथ, असां ॿई कम खे पटे था अचूं। उथ। ग़रीब जो ॿार माईअ सां गॾु रुलण लाइ पिया। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। छोरो आहे सफ़ा सफ़ा ज़ाल जो मजू निकतो। भागन भरी तू छोरे जी शादीअ में त ॾाढा ठेंक टपा पई ॾे, हाणे वेही मथो पिट त ख़बर पई न। फ़कीर, मां त कयो पंहिंजो फर्ज़ पूरो। मूंखे कहिड़ी कल त छोरो सफ़ा को नालायक निकिरंदो। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। बस राणा तुंहिंजो राज़ आहे।